नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ वांखे जाती मां गऊ के बचाईंदे बुॾी वियल पीरसन धनार जो लाश हथ अची वियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन जाती मां गऊ के बचाईंदे बुॾी वियल पीरसन धनार जो लाश हथ अची वियो आहे। ॻोठ रमू मलाह जे रवासी पीरसन धनार साईं ॾिनो मलाह खे चाढ़ण दौरान नांग सिम नाले में गऊ किरी पवण सबबि गऊ के बचाइण सिम नाली लथो त पाणी में तेज़ी हुजण करे बुॾी वियो। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। गऊ के बचाईंदे बुॾी वियल पीरसन धनार जो लाश हथ कयो आहे। ॻोठ रमू मलाह जे रहवासी पीरसन धनार साईं ॾिनो मलाह माल चारण दौरान नांगण ॾुख जे सबबि गऊ करे किरी पवण सबबि गऊ के बचाइण समय सिम नाले लथो त पाणी में तेज़ी हुजण करे बुॾी वियो। 3 ॾींहं गुज़रण बाद मक़ामी टोबुनि जी कोशिशुनि सां लाश सिम नाले मां ॻोल्हे कढी वरितो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा शाह। जी गुलाम मुस्तफ़ा, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? जी हाँ, बिल्कुल साइली पट्टी जे ॻोठ रमू मला जे रहवासी पीरसन धनार साईं ॾिनो मला माल चाढ़े रहियो हो त हिकु गऊ सिम नाले में किरी पई, जंहिंखे कढण लाइ सिम नाले में लथो त पाणी तेज़ ऐं ओनू हुजण करे किरी ॿुॾी वियो, जंहिंखे अॼु 3 ॾींहं गुज़री आहे। जंहिं बाद अॼु टोबारनि मक़ामी टोबारनि कोशिश सां लाश कढी वरितो आहे। अहिड़े इतला ते जाती पुलिस लाश खणण लाइ वाक़ई हंधि पहुतल आहे। जी गुलाम मुस्तफ़ा, जी वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।